घर मां तोखे अॼु हिक वॾे कम लाइ घुरायो आहे। हुकुम क्यों बाबा से? तूं महरूअ सां शादी करण थो चाहीं न? बाबा से ॿीहर और थी कयो त चुमाव। असल में मुंहिंजे दिल जी ॻाल्हि तव्हां पुटे कढी त पोइ मुंहिंजा 3 शर्त अथई। जेकॾहिं मञे त पोइ चवां। बाबा 3 छो? 100 शर्त मंज़ूर मूंखे बाबा। पहिरियों शर्त इहो त महरूअ सां शादीअ खां पोइ सॼी ज़मीन मुंहिंजी हूंदी, तव्हांजो को बि दख़ल न हूंदो। मूंखे मंज़ूर आहे बाबा, न रहंदो दख़ल। ऐं ॿियो शर्त इहो आहे त तूं जनरो पाड़ो हूंदे। इहो बि गुवार खे मंज़ूर। ऐं टियों शर्त इहो आहे त पीउ सां मिली ॻोठ वारनि जा कन भरे छॾ। ऐं चवनि त हू चवनि त असांखे वॾेरीअ जी वॾेरप क़बूल नाहे। बाबा ने टल तवाज कई अथव, सम्झो अथव डेरी गलती। भाई हो तो कम वॾो सोचियो अथव।